कराची पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MPA महमूद आलम जामोद इब्राहिम हैदरी जी सिंध गवर्नमेंट अस्पताल में NICVD जो यूनिट जल्द क़ाइमु करण जी हिदायत कई आहे। मोहम्मद आलम जामोद नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोलॉजी जे एडमिनिस्ट्रेटर सैयद मुस्तफ़ा हसन सां गॾु इब्राहिम हैदरी अस्पताल जो दौरो कयो, जंहिं दौरान खेसि मरीज़ कार्डियोलॉजी जे एडमिनिस्ट्रेटर सैयद मुस्तफ़ा हसन के हिदायत कई त इब्राहिम हैदरी अस्पताल में NICVD जो यूनिट जल्द क़ाइमु कयो वञे, जंहिं ते मुस्तफ़ा हसन खेसि ख़ातिरी कराई त जल्द यूनिट क़ाइमु थी वेंदो। मोहम्मद आलम जामोद सिंध गवर्नमेंट अस्पताल इब्राहिम हैदरी जे इंतज़ामिया खे हिदायत कई त मरीज़नि खे बहितर सहूलतूं फ़राहम कयूं वञनि, कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। इन मौक़े ते चीफ एड इंजीनियर NICVD गुलज़ार शेख, एड ऑफिसर जुनैद अकबर, MS इब्राहिम हैदरी, अयाज़ अहमद, एडमिनिस्ट्रेटर PPHI ज़ाहिद अब्बासी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।